अॼु हुनजो जेको आहे सो ॿी कड़ी आहे ऐं ॿियो जेको बाब आहे साईं खाकी जो किताब तंज़ीमकारी जा उसूल, हुनजो जो ॿियो मौज़ू आहे उहो आहे क़ौमी इनक़लाबी तंज़ीम जे कारकुननि लाइ तरबियत जो कोर्स। अॼु पाण हुन ते पढ़ंदासीं वारे वारे ऐं पोइ साथी हुन ते पंहिंजे पंहिंजे नुक़्ते नज़र पेश कंदा। तंज़ीम जी तरबियत इक़्तिसादी ऐं समाजी मसइलनि जे जदोजहद खे सियासी जदोजहद सां जोड़णु घुरिजे, छाकाणि त अवाम जे इक़्तिसाद ऐं समाजी मसइलनि जी जदोजहद खे वक़्त जी सियासी जदोजहद सां गॾे हलाइण जो इहो ई सही तरीक़ो आहे। तॾहिं क़ौमी इनक़लाबी पार्टी जी जदोजहद अवाम जी घणाई जी जदोजहद थी सघे थी। लेनिन असांजो प्रोग्राम तंज़ीम जी तालीम, तरबियत ऐं तामीर आम तरह सां माछार वारनि हालतनि यानी इनक़लाब जे आण हूंदी आहे। इनक़लाब जे अणहूंद जे ज़माने में कबी आहे, छाकाणि त धमाकेदार या तूफ़ानी हालतनि में तंज़ीम ठाहिणु ॾुखी हूंदी आहे। पर कंहिं बि इनक़लाबी ऐं क़ौमी तंज़ीम खे हर वक़्तु धमाकेदार, तूफ़ानी ऐं इनक़लाबी हालतनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहणु घुरिजे। हिकु सगारी ऐं मुनज़म तंज़ीम खां सवाइ हर वक़्तु ऐं हर हालत में सियासी जदोजहद हलाइणु नामुमकिन हूंदी आहे। हिकु सगारी ऐं मुनज़म तंज़ीमी तारीख़ जे हर दौर में ऐं हर घड़ी में सियासी तंज़ीम कारी बि करे सघंदी आहे ऐं सियासी जदोजहद बि करे सघंदी आहे त तंज़ीम ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो बि करे सघंदी आहे। इन लाइ तंज़ीम जे इदारनि ऐं सर्कलनि या यूनिटुनि खे गॾियल अॻुवाणी तहत इनफ़रादी ज़िम्मेवारी तोड़े गॾियल सियासी तालीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु करणो पवंदो आहे ऐं हर हिकु फ़र्द ऐं कारकुननि खे हक़ीक़ी सरगर्मी जे लाइक़ु करणो पवंदो आहे। हर हिकु तंज़ीमी इदारे ऐं सर्किल या यूनिटनि खे अवाम सां वेझे में वेझो राब्तो रखणो पवंदो आहे त जीअं तंज़ीम जे ढांचे या अॾावत जे उसूलनि तहत अमल या दाइरो ठाहे सघिजे। इहो सिर्फ़ु हिकु अहिड़ी तंज़ीम करे सघंदी आहे जेका जमहूरी मर्कज़ियत ते अमल कंदी आहे ऐं पूरी तंज़ीम खे हेठां खां मथां ताईं जमहूरियत मर्कज़ियत जो पाबंद कंदी आहे, फ़र्द खे तंज़ीम जी ताबे रखंदी आहे ऐं अक़लियत खे अक्सरियत जे ताबे रखंदी आहे। हेठनि ऐं मथनि कारकुननि सां गॾु पूरी तंज़ीम खे मर्कज़ी इदारनि जी ताबा रखंदी आहे। इन ई सां गॾु हर हिकु कारकुन खे इहो हक़ ॾिनो वेंदो आहे त उहो तंज़ीम जे हर इदारे, सर्किल ऐं यूनिट उहिदेदारनि ऐं अॻुवाणनि ते बिना रख रखाव जे तनक़ीद करे सघे, इन जे अॻियां पंहिंजूं रिथूं राया रखी सघे। कारकुन खे इहो बि हक़ आहे त उहो पंहिंजी बराबरी जे अॻुवाणनि खे नज़रअंदाज़ करे मर्कज़ी इदारनि खे अपीलूं करे सघे ऐं शिकायतूं उमाणे सघे। इंतकामी कारवायूं न करे ऐं तनक़ीद खे दबाइण जी कोशिश न करे, बल्कि ईअं करण वारनि जे ख़िलाफ़ तहक़ीक़ करे ऐं खेनि सज़ाऊं ॾे। जेकॾहिं को कारकुन तंज़ीमी फ़ैसिलनि ऐं हिदायतनि सां इख़्तिलाफ़ रखे थो त खेसि पंहिंजे इख़्तिलाफ़ी राय रखण जी पूरी इजाज़त ॾिनी वञे ऐं मामलनि खे तंज़ीमी भेड़नि ऐं गॾिजाणियुनि जे बहस मुबाहिसे ऐं टेका टिप्पणी करण जो पूरो हक़ ॾिनो वेंदो आहे। हेठनि इदारनि ऐं क़यादत खे छॾे मथीं इदारनि ऐं क़यादत खे ख़बरदार करण जो पूरो हक़ ॾिनो वेंदो आहे। पर इन ई सां गॾु कारकुननि खे मर्कज़ी इदारनि जी तरफ़ां जारी कयल फ़ैसिलनि ऐं हिदायतनि जी सख़्ती सां पोइवारी करणी पवंदी आहे। तंज़ीम पाबंदियुनि जे जाइज़े वठण लाइ वक़्त ब वक़्तु तंज़ीमी कमेटियूं जोड़ियूं वञनि, जिन जी तंज़ीम जे कारकुननि जी डिसिप्लिन जे मौज़ूअ ते तालीम ऐं तरबियत कई वञे। ॾिसणु घुरिजे त कारकुन वाक़ई बि तंज़ीमी पाबंदियूं कनि था या न, जे न त खेनि तंज़ीमी पाबंदियुनि बाबति तालीम ऐं तरबियत ॾियणु घुरिजे। ॿियो आहे तंज़ीम जा उसूल। तंज़ीम जे मथिएं इदारनि खे संजीदगी सां क़ौमी इनक़लाबी वाच वठणु घुरिजे ऐं एहलियत जी बुनियाद ते उहिदा ॾियणु घुरिजनि। ग्रूपबंदी जी बुनियाद ते उहिदनि जी मुखालफ़त करणु घुरिजे ऐं इनक़लाबी जमहूरियत तरीक़ेकार मुताबिक़ कारकुननि जी तालीम ऐं तरबियत करणु घुरिजे ऐं अनानियत या साज़िशनि ऐं मुनाफ़क़तनि खां परे रहणु घुरिजे। उन खां ख़बरदार रहणु घुरिजे। इहो तॾहिं थी सघंदो जॾहिं नज़रिए ऐं फ़िक्र खे अमल सां जोड़े सगारो कबो। तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद खे इख़्तियार कबो। इनक़लाबी
इंसारी ॾे ध्यानु ॾिबो, हथ वॾाई घोड़ाइप हलकड़ाइप खां परे रहिबो ऐं सादी ज़िंदगी गुज़ारबी, पाण में जदोजहद ऐं जाखोड़ जो मादो पैदा कबो। तंज़ीम जे मथे कारकुननि ख़ासि करे अॻुवाणनि खे पंहिंजनि उहिदनि जो ग़लति या नाजाइज़ फ़ाइदो वठणु न घुरिजे ऐं विचोले तबिके वारी सोच ऐं अमल जे ख़िलाफ़ जदोजहद करणु घुरिजे। तंज़ीम जे कारकुननि खे हर हाल में पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि खे तंज़ीम नज़रिए ऐं क़ौम जे मुफ़ादनि जे ताबे रखणु घुरिजे। किन हर तरह जे तकलीफ़ुनि ऐं मुश्किलातुनि खां कीॿाइणु न घुरिजे। तंज़ीमी प्रोग्रामनि तोड़े जदोजहद लाइ ॾुखे में ॾुखियो कमु करणु घुरिजे। क़ौमी मुफ़ादनि लाइ नज़रियाती प्रचार कजे, इनक़लाब जे वाधारे लाइ जदोजहद कजे, इन लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ कजे जीअं पंहिंजी तंज़ीम खे सिंध जी हिकु मुकमल क़ौमी पार्टी में बदिलाइणु घुरिजे ऐं समूरी क़ौम जो मर्कज़ बनाइणु घुरिजे। क़ौमी फ़िक्र जो झंडो ऊचो ऐं बुलंद रखणु घुरिजे ऐं वॾे हौसले सां उनजो बचाव करणु घुरिजे ऐं इहो साबित करिणो आहे त असांजो असुलु मक़सदु क़ौमी फ़िक्र सां हथियारबंद थी सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं इनक़लाब खे सोभारो करिणो आहे। नंबर 3 आहे तंज़ीम जूं हिदायतूं। तंज़ीम जो कारकुन मज़दूर हुजे, हारी हुजे, तंज़ीम जो कारकुन मज़दूर हुजे, हारी हुजे, शागिर्द या मास्तर हुजे या ॿियो को बि फ़र्द हुजे, मतिलबु त तंज़ीम जो कारकुन को बि मर्द हुजे या औरत हुजे, जेको बि तंज़ीम सां भाॻियल हुजे ऐं तंज़ीम जे प्रोग्राम खे क़बूल कंदो हुजे ऐं अमली सरगर्मी कंदो हुजे ऐं तंज़ीम जे फ़ैसिलनि खे क़बूल कंदो हुजे, तंज़ीम जे उसूलनि जी पाबंदी कंदो हुजे ऐं तंज़ीम जी फ़ी ॾींदो हुजे ऐं इहो तंज़ीम जे कारकुन ऐं मेंबर थी सघे थो। इन करे तंज़ीम पंहिंजे उन कारकुन या मेंबर खे खां तक़ाज़ा कंदी आहे त उन खां सभ खां पहिरीं पंहिंजी पार्टी जे प्रोग्राम जो नज़रियाती ऐं फ़िक्री मुतालो करणु खपे। उनखां पोइ जागीरदारी ऐं साम्राज्य शिकिल कहिड़ी बि थी सघे थी, मुफ़ादनि ऐं क़ौमी इनक़लाब जे मुखालफ़त करणु घुरिजे ऐं उनजे ख़िलाफ़ जदोजहद करणु घुरिजे। सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं उनजी छुटकारे लाइ वधि में वधि जदोजहद करणु घुरिजे ऐं सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं इनक़लाब जी मुखालफ़त कंदड़ क़ुवतनि जे ख़िलाफ़ नज़रियाती बेड़ करणु घुरिजे। हिकु तरफ़ उन ते तनक़ीद जो वसकारो करणु घुरिजे ऐं ॿिए तरफ़ क़ौमी ऐं इंसानी भाइचारे खे वाज़ह तौरु हथी ॾियणु घुरिजे। ख़ुलूस ऐं ईमानदारी सां क़ौम ऐं अवाम जी ख़िदमत करणु घुरिजे। पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि पाण लाइ हुजे या माइटनि मिटनि ऐं दोस्तनि लाइ हुजे त क़ौमी मुफ़ादनि खे अवलियत ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजी अवाम सां वास्ते में रहणु घुरिजे। इन सां हर वक़्तु सलाह ऐं मशवरे में रहणु घुरिजे। इन में को बि रख रखाव न करणु घुरिजे। अहिड़नि सभिनी अमलनि ऐं कमनि सां मुआवज़ो अचकाइणु घुरिजे जेके तंज़ीम ऐं उनजी नज़रियाती लाइन जे ख़िलाफ़ हुजनि। तंज़ीम जे इत्तेहाद, एके ऐं ॿधी ते ध्यानु ॾियणु घुरिजे। कंहिं बि अहिड़े गुरू ऐं टोले जी कारवाई में हिसो न वठणु घुरिजे जेके तंज़ीमी वेछे ऐं इख़्तिलाफ़ जे कारण बणिजे, बल्कि तंज़ीम जी यकजहती सां ईमानदारी ऐं दयानतदारी रहणु घुरिजे। पंहिंजनि मुफ़ादनि ते तंज़ीम, क़ौम ऐं सिंध जे मुफ़ादनि खे तरजीह ॾियणु घुरिजे ऐं तंज़ीमी उसूलनि जी सख़्ती सां मुखालफ़त करणु घुरिजे ऐं हिफ़ाज़त करणु घुरिजे तंज़ीमी उसूलनि जी सख़्ती सां हिफ़ाज़त करणु घुरिजे। तंज़ीम जे ॾिनल कमनि खे हर सूरत में पूरो करण जी कोशिशि करणु घुरिजे ऐं अहिड़ी तरह क़ौमी इनक़लाबी जदोजहद में सरवाणी वारो किरदारु अदा करणु घुरिजे। चौथों आहे चौथो नुक़्तो आहे तंज़ीम में छुड़वागी न हुजे। कारकुननि में छुड़वाग लाड़ा उन करे पैदा थियनि था जो तंज़ीम जो मर्कज़ कमज़ोर हूंदो आहे। तंज़ीमी मर्कज़ जी मज़बूती कारकुन जी छुड़वागीअ खे कब्ज़े में रखंदी आहे। ॿी सूरत में कारकुन मक़ामी दायरनि ऐं टोलनि में सोचणु लॻंदा आहिनि, जंहिं करे कारकुननि में नज़रियाती ऐं फ़िक्री वहदत पैदा थी न सघंदी आहे। जेका ॻाल्हि नज़रियाती सरगर्मी जे वस्त ऐं उन जी जदोजहद जी महारत तयारी नसीहत ऐं उन जी जदोजहद जी महारत ऐं तयारीअ खे धिकींदी आहे, नतीजे में नंढनि ग्रुपनि ऐं टोलनि में नज़रियाती मुंझारा ऐं छुड़वागी पैदा थींदी आहे।
जंहिंखे कंट्रोल करण लाइ अॻुवाण कारकुननि ऐं मर्कज़ी क़यादत जे नज़रियाती ऐं फ़िक्री तरबियत ज़रूरी आहे। मुख़्तलिफ़ छुड़वाद लाड़नि खे सम्झण ऐं परखण लाइ दुनिया जे तंज़ीमुनि जे प्रोग्रामनि, तरीक़ेकारनि ऐं ठहरावनि ऐं ॿियनि इनक़लाबी पार्टियुनि जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जो तजुर्बो हासिलु कबो आहे, जंहिंमां ख़बर पवंदी आहे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं तंज़ीमुनि में छुड़वाद ऐं इनफ़रादी लाड़ा छाजे लाइ वजूद रखंदा आहिनि, जेके न त इनक़लाबी हूंदा आहिनि ऐं न ई फ़िक्री ऐं नज़रियाती वहदत पैदा कंदा आहिनि। जॾहिं के तंज़ीमूं ख़बरदारी करणु छॾे ॾींदियूं आहिनि तॾहिं उन्हनि जे अंदरि अहिड़नि छुड़वाद माण्हुनि जी दाख़िल थियण जा मौक़ा मुहैया थींदा आहिनि। तंज़ीम या पार्टी हिकिड़नि अहिड़नि माण्हुनि जो नज़रियाती तौरु रज़ाकाराना इतिहाद हूंदो आहे जेके हम ख़्याल ऐं नज़रियाती हिकु जहिड़ा ई रखंदा आहिनि। उन करे अहिड़ी रज़ाकाराना इतिहाद में शामिलु थियण खां पोइ कंहिं कारकुन ऐं मेंबर खे का बि अहिड़ी इजाज़त ॾेई नथी सघिजे जेका तंज़ीमी प्रोग्राम, तंज़ीमी तरीक़ेकार ऐं तंज़ीमी ठहरावनि जो इनहराफ़ ऐं भञकणी कंदी हुजे या तंज़ीम जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदी हुजे। कंहिं बि इनक़लाबी तंज़ीम खे इहो हक़ु आहे त उहा पंहिंजनि अहिड़नि कारकुननि ऐं मेंबरनि जी तंज़ीम जी रुकनियत या मेंबरशिप ख़तमु करे छॾे जेकी तंज़ीम जी आज़ादीअ खे छींहूं रसाइनि या उन जी आज़ादीअ जे अमल खे मजरूह कनि। उन सां गॾु हिकु इनक़लाबी तंज़ीम पंहिंजे कारकुन ऐं मेंबरनि खे उहो हक़ बि ॾींदी आहे त उहे बिना रख रखाव जे तंज़ीम जे सभिनी अमलनि, सरगर्मियुनि ऐं कारवायुनि जी खुली दिलि, दिमाग़ ऐं ज़हन सां तनक़ीद कनि। उन सां गॾु तंज़ीम पंहिंजो उहो हक़ बि महफ़ूज़ रखंदी आहे त तंज़ीम जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ सरगर्मियुनि में रहंदड़ मेंबरनि जी मेंबरशिप मुअतल या ख़ारिज करे सघे। उहो ई सबबु आहे जो तंज़ीम जे कारकुननि ऐं मेंबरनि खे अहिड़ी सूरत हाल क़ाइमु करणु घुरिजे जंहिंमें मर्कज़ियत सां गॾु जमहूरियत हुजे ऐं नज़्म ज़ब्त सां गॾु आज़ादी हुजे ऐं वहदत सां गॾु इनफ़रादियत हुजे त जीअं सरजणहार सघ जी आज़ादी ऐं तरक़ी करण ऐं अॻिते वधण जी उमंग खे क़ाइमु रखे सघिजे। लफ़्ज़ उमंग माना ख़्वाहिश। तंज़ीम खे हाणे पंजो नुक़्तो आहे, तंज़ीम खे इख़बार जी ज़रूरत आहे। अख़बार तंज़ीम जी तरबियत कंदी आहे, तंज़ीम खे तइलीम ॾींदी आहे ऐं उनखे नज़रियाती लिहाज़ खां ताक़तवर कंदी आहे। उन करे अख़बार जो न रुॻो नज़रियाती तौरु हथियारबंद हुजणु घुरिजे, हुजणु तमामु ज़रूरी आहे, पर पाबंदीअ सां छपंदो रहणु बि बेहद ज़रूरी आहे, छाकाणि त अख़बार जी तंज़ीम जी तइलीम ऐं तरबियत बि करे सघंदी आहे त उन जी तंज़ीमकारी बि करे सघंदी आहे। लेनिन किथां खां शुरू कजे, तंज़ीम या पार्टीअ लाइ रेगुलर अख़बार जो मुसलसिल जारी रहणु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त अख़बार जे ज़रिए पार्टी कारकुननि जी मुसलसिल ऐं हक़ीक़ी तइलीम ऐं तरबियत थींदी आहे ऐं कारकुननि में नवनि मौज़ूअनि ऐं मसइलनि बाबति तनक़ीद ऐं छंड-छाण करण जो मादो पैदा थींदो आहे। अॼोको दौर में कंहिं सियासी तर्जुमान या अख़बार खां सवाइ कंहिं तहरीक खे न त सियासी तहरीक जे नाले सां सॾे सघिजे थो ऐं न ई इनक़लाबी ऐं क़ौमी नज़रियाती फ़र्ज़नि खे पूरो करे सघिजे थो। मतिलबु त तंज़ीम या पार्टीअ लाइ हिकु अहिड़ी अख़बार बेहद ज़रूरी आहे जेका सियासी बेआरामीअ जे शिकार माण्हुनि जी एहतिजाजी क़ुवत खे हिकु हंधि जमा ऐं गॾु करे सघे। सिर्फ़ु क़ौमी ऐं इनक़लाबी तइलीम ऐं तरबियत ॾियण खां पोइ हक़ीक़ी क़ौमी ऐं इनक़लाबी तंज़ीम या पार्टीअ जो बुनियादु विझी सघिजे थो ऐं उनखे वधीक मज़बूत ऐं सगारो बि करे सघिजे थो, न त उनखे सिंधी क़ौम जी अक्सरियती अवाम में पहुचाए सघिजे थो, छाकाणि त अख़बार जीअं ई शहरनि ऐं बहिराणियुनि जे हेठियां ऐं विचोले तबिके या हुनरमंद माण्हुनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं दानिशवरनि ताईं पहुचंदी आहे, तीअं ई उहा हक़ीक़ी सियासी अख़बार जी हैसियत में अवाम जी तइलीम ऐं तरबियत करणु लॻंदी आहे। हिकु सियासी पार्टीअ जे सियासी अख़बार न सिर्फ़ु तंज़ीम जे कारकुननि जी सियासी तइलीम ऐं तरबियत जो पुराव कंदी आहे ऐं सियासी इतिहादनि जी गॾु करण जो इज्तिमाही प्रचार करण ऐं इज्तिमाही जिदोजहद जे अमल जो पुराव कंदी आहे, पर इज्तिमाही तौरु तंज़ीमकारीअ जो पुराव बि कंदी आहे। अख़बार अदावत हेठि आयल इमारत जी पीढ़ विझण जो कमु ॾींदी आहे, जेका उन जे बुनियाद या चौखट जी ख़ाकीअ जो ॾेख ॾींदी आहे ऐं इमारत जे अॾींदड़नि जे विच में लाॻापो पैदा कंदी आहे त जीअं उन जे सॼे कम जी विरासत करे सघिजे ऐं उन जे तइमीर या जोड़ जकब करे सघिजे ऐं पोइ उन जे गॾियल हासिलात वठी सघिजे। अख़बार जे ज़रिए हिकु मुस्तक़िल तंज़ीम जी तश्कील थींदी आहे ऐं उन जे सरगर्मियुनि खे मथां खां हेठि ताईं लाहे सघिबो आहे, जेके हेठां खां मथे वञी गॾु थींदियूं आहिनि, जंहिं तहत कारकुननि ऐं मेंबरनि जी तरबियत ऐं सिख्या कबी आहे त जीअं सॼी सियासी उथल पुथल ऐं इनक़लाबी सूरत हाल ऐं वाक़िअनि जो गौर फ़िक्र सां
अभ्यास ऐं मुतालो करे सघिजे ऐं उन जी अहमियत खे सम्झी सघिजे ऐं आबादी जे मुख़्तलिफ़ गिरोहनि ऐं परतनि ते उन जे पवंदड़ असरनि जो अंदाज़ो करे ऐं जाइज़ो वठी सघिजे। इन्क़लाबी पार्टीअ जे ज़रिए उन्हनि वाक़िअनि ते असरअंदाज़ थियण लाइ कारगर ज़रियनि ऐं वसीलनि खे ॻोल्हे हथु करे सघिजे। अख़बार खे बाक़ाइदा तरतीबवार मवाद पहुचाइण लाइ ऐं उन जे सही विराइण लाइ ऐं उन जे तसलसल खे क़ाइमु रखण लाइ ऐं अॻिते वधाइण लाइ तोड़े उन जे तख़लीक़ी क़ुवत वधाइण ऐं टेक्निकी कमु करण लाइ तंज़ीम जे अहम वेझनि सरगरम ऐं बरजस्तनि कारकुननि जो हिकु ॼाण विछाइणु तमामु ज़रूरी आहे, जेके लाॻीतो पाण में राब्ते में रहंदड़ हुजनि ऐं जेके आम हालतुनि जी मुकमल ऐं भरपूर ॼाण रखंदड़ हुजनि ऐं साॻिए वक़्तु उहे मरकज़ी कमनि जे फ़र्ज़नि खे बि पूरो कंदड़ हुजनि ऐं जेके मुख़्तलिफ़ अमलनि जे ज़रिए तंज़ीम में पंहिंजी ताक़त खे वक़्तु ब वक़्तु आज़माईंदड़ बि हुजनि। अहिड़नि ई सरगरम ऐं बरजस्तनि कारकुननि जो ॼाण ज़रूरत जोॻीअ तंज़ीम जो हिकु अहिड़ो मुकमल ढांचो जोड़े सघे थो जेको इनक़लाबी ऐं आज़ादी जे ख़ासि हालतुनि सां ठहिके सघण जहिड़ो हूंदो आहे। मां सम्झां थो त अख़बार वारो जेको ही नुक़्तो हाकी साहब रखियो आहे, ही अॼु खां शायदि 20-25 साल पुराणो किताब थियो हूंदो। हींअर जेको सोशल मीडिया ते असांजो साॻियो अख़बार वारो कमु थिए पियो ऐं काफ़ी दानिश्वर हक़ीक़ी माना में अख़बार वारो कमु कनि पिया, उहो हिकु काराइतो आहे, पर जेका इनक़लाबी तरबियत जा अमली जिदोजहद, छो जो माण्हू मुतासिर जा क़ौमी कारकुन जा नौजवान मुतासिर थींदो अमली जिदोजहद मां, फेसबुक वारे मां न। त भले जो असीं अख़बार वारा सॼा अमल फेसबुक ते करे सघूं था, ही लाइव रखे सघूं था मौक़िफ़ या वीडियो बयान सां रखे सघूं था, पर जेकॾहिं असांखे नौजवान खे पाण सां जोड़णो आहे, हक़ीक़ी इनक़लाबी तंज़ीम जोड़णी आहे, त फिज़िकली या प्रैक्टिकली अमल ॾेखारण जे लाइ पाण खे वरी बि इहे नुक़्ता करणा पवंदा। जीअं त अख़बारूं हींअर असांजो क़ौमी कमु नथियूं छापियूं ऐं न ई असांजी तंज़ीम में या अहिड़ी कंहिं बि तंज़ीम में हींअर अहिड़ी सघ आहे जो पंहिंजी अख़बार शाया कनि ऐं वरी पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पहुचाइनि। हिकु त उन्हनि अख़बारुनि ते पाबंदी लॻी वेंदी, ॿियो त अहिड़ी अख़बार हलण ई न ॾींदी हूंदी, माना जेको छापींदो उनखे ॿधंदा खंभंदा कुझु बि कंदा। इन करे मां जेको नुक़्तो हींअर सम्झां थो त अख़बार जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ जलसनि में या मुख़्तलिफ़ गॾिजाणियुनि में या मुख़्तलिफ़ रैलियुनि में असीं हिकिड़ो पम्फलेट इन सियासी सूरत हाल ते हिकिड़ो मख़सूस गिरोह पंहिंजो हुजे, बल्कि हाणे मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे, हींअर ताईं अहिड़ी सघ बि न आहे पाण, पर माना इहा राय रखणु चाहियां थो त हिकिड़ो पम्फलेट पोइ उन्हनि प्रोग्रामनि में उन्हनि सियासी सरगर्मियुनि में या कॉलेजनि में या यूनिवर्सिटी में विराजे जे साॻी सियासी प्रचार थी सघे, जेका अख़बारुनि ज़रिए काफ़ी जो साहब तवक़ रखे थो पंहिंजो इनक़लाबी तंज़ीम मां। अॻियो मौज़ू भले को ॿियो दोस्त करणु चाहियां न, इहो मौज़ू पूरो थियो, हाणे तंज़ीम खे तंज़ीम खे तालीम जी ज़रूरत। तंज़ीम ऐं तंज़ीम जे अॻुवाण कारकुननि खे जदोजहद जे सरवाण दस्ते जी हैसियत में कारकुननि जी तालीम ऐं तरबियत करण लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे त जीअं मुख़्तलिफ़ कारकुननि मां पुराणनि मुद्दे ख़ारिज आदतुनि ऐं रिवायतुनि खे संदन ज़हननि मां तड़े ऐं लोधे कढिजे, जेके पुराणीअ समाजी दुनिया जो विरसो आहिनि, जिन खे इनक़लाबी सरगर्मियुनि ऐं जदोजहद जे ज़रिए कढी सघिजे थो। ॿी सूरत में इहा ॻाल्हि कारकुननि जी नज़रियाती तरबियत जी वाध खे रोके छॾींदी आहे। तालीमी इदारनि जी तरबियत ऐं जोड़जक कहिड़ी हुजणु घुरिजे ऐं सर्कलनि ऐं सेलनि ऐं यूनिटुनि सां उन्हनि जो कहिड़ो राब्तो हुजणु घुरिजे। उन्हनि जो राब्तो न रुॻो मरकज़ी इदारनि सां, पर नज़रियाती ऐं तरबियती इदारनि जे मरकज़नि सां कहिड़ी रीति हुजणु घुरिजे। उन्हनि हक़ीक़तुनि जे भरपूर तरीक़े सां तयारी तालीमी इदारनि जो कमु आहे। मरकज़ी तालीमी इदारनि जेको अभ्यास कयो हुजे या तजुर्बो हासिलु कयो हुजे, उन्हीअ जी रोशनीअ में अॼोकी ख़ासि सूरत हाल में ख़ासि करे विचोले खबके वारनि छुड़वाग ऐं इनफ़रादी लाड़नि जे ख़िलाफ़ु सख़्तु जदोजहद करण जी ज़रूरत आहे। अहिड़ा छुड़वाग लाड़ा समाजी बीहक जो अक्स हूंदा आहिनि, उन करे उहे न सिर्फ़ु सगारा ॾिसण में ईंदा आहिनि, पर वधीक सगारी सूरत इख़्तियार करण लाइ विचोले तबिके जे तासुब ऐं तंग नज़रिए सां सलाहिजी वेंदा आहिनि, जंहिंमां सखणी इनक़लाबी रुमानियत जनम वठंदी आहे, जॾहिं त इनक़लाबी नज़रिए ऐं अमल जी जदिलाती ॻंढापे
पैदा करण लाइ अहिड़नि ग़लति लाड़नि जे ख़िलाफ़ सख़्तु जदोजहद करणी पवंदी आहे। इहा जदोजहद नज़रियाती ऐं फ़िक्री तरीक़े सां करणी पवंदी आहे, छाकाणि त इहे मुद्दे ख़ारिज आदतूं ऐं रिवायतूं क़ौमी आज़ादी जी जदोजहद में क़ौमी कारकुननि लाइ रुकावट जो सबबु थी सघनि थियूं। ऐं जीअं त हर इनक़लाबी तंज़ीम हिकु नज़रियाती तंज़ीम हूंदी आहे, उन करे उनखे अहिड़नि ग़लति लाड़नि जे ख़िलाफ़ जदोजहद करणी पवंदी आहे त जीअं उन्हनि लाड़नि जी बीख किनी करे सघिजे ऐं आहिस्ते ॾाढे पेर में ॾेई ऐं विख सां विख मिलाए क़ौमी किरदारु अदा करे सघिजे। जिन तालीमी इदारनि नज़रियाती ऐं फ़िक्री तालीम ऐं तरबियत जो कमु संभालियो हूंदो आहे ऐं जिन तालीमी इदारनि खे कारकुननि जी तालीम ऐं तरबियत करणी हूंदी आहे ऐं खेनि तालीम जे ज़ेवर या रोशन ख़्यालीअ सां सिंगारणो हूंदो आहे, तिन खे कारकुननि जी तालीम ऐं तरबियत जी ख़िदमत लाइ नज़रियाती उस्तादनि जी तालीमी प्रोग्राम खे तंज़ीम जे नज़रियाती बीहक मुताबिक़ करणी पवंदी आहे ऐं उन ई ते खेनि करड़ी नज़रदारी करणी पवंदी आहे ऐं कारकुननि में हिकु नए ऐं निकोर जज़्बे ऐं जोश खे अॻिते वधण जो उमंग ऐं हौसलो पैदा करणो पवंदो आहे, छाकाणि त असांखे उन्हनि ई कारकुननि मां इनक़लाबी नज़रे जे उस्तादनि ऐं फ़िक्री रहबरनि जी नई खेप पैदा करणी पवंदी आहे। हिकु अहिड़ी नई खेप जेका न रुॻो नज़रियाती लिहाज़ खां सघारी हुजे पर आवाम खे क़ौमी तंज़ीम जे वेझो आणे सघे त कारकुननि जी नए सिर नई तालीम ऐं तरबियत करे सघिजे। उन ई नई खेप खे न सिर्फ़ु नज़रियाती लाइन खे साइंसी तौरु जदीद हालतुनि सां लागू करणो पवंदो आहे पर नवनि ख़्यालनि खे पखेड़णो ऐं फैलाइणो बि पवंदो आहे ऐं हर क़िस्म जे तासुब ऐं तंग नज़रिए ऐं चुड़वागीअ खे मुंहुं ॾियणो बि पवंदो आहे, छाकाणि त अहिड़ा चुड़वाग ऐं ग़लति लड़ा कारकुननि जे ज़हननि में घर करे वेंदा आहिनि ऐं खेनि जागीरदारी तहज़ीब ऐं इख़लाक़ जी ओड़कीअ में फासाए अधु मुंहुं करे छॾींदा आहिनि, जेका ॻाल्हि खेनि क़ौमी ऐं इनक़लाबी किरदारु अदा करण खां महरूम करे छॾींदी आहे। इहो ई सबबु आहे जो सभ खां पहिरीं कारकुननि खे इनक़लाबी ऐं क़ौमी फ़िक्र जे उस्तादनि जे वेझो रहणु घुरिजे। इहो ई हिकिड़ो हक़ीक़ी साइंसी इल्मु आहे जंहिंखां सवाइ तंज़ीम जो कारकुन सिंध ऐं साईं जीएम साहिब जो हक़ीक़ी क़ौमी ऐं आलमी पैगाम सम्झी नथो सघे ऐं न पंहिंजे अवाम ताईं पहुचाए सघे थो। नंबर 2, क़ौमी इनक़लाबी तालीम जी तनक़ीद। उन में वरी नंबर 1 तालीम जो तसवुर पसंद तरीक़ो अदा। महकूमे जे तालीमी निज़ाम में शागिर्दनि ऐं कारकुननि खे तालीम पिराइण जे बजाए यादि कराई वेंदी आहे। गौर सां ॿुधो, इहा ॾाढी अहम ऐं बुनियादी ॻाल्हि आहे जेका हिते असां वटि कार फ़रमाए। महकूमी यानी ग़ुलामीअ जे तालीमी निज़ाम में शागिर्दनि ऐं कारकुननि खे तालीम पिराइण जे बजाए यादि कराई वेंदी आहे यानी तोते वांगुरु रटाई वेंदी आहे। उन ई तालीमी निज़ाम जे ज़रिए तालीम जो माहिर ऐं ॼाणू न पर हिकु ॿोलड़ियो इंसान पैदा कयो वेंदो आहे जेको सिर्फ़ु उहा ॿोली ॿोलींदो आहे जेका खेसि सेखारी या यादि कराई वेंदी आहे, पर उन ई तालीम में शागिर्दनि या कारकुननि जो पंहिंजो तख़लीक़ी ज़हन या पैगाम ॾियण वारो तख़लीक़ी अमल मौजूदु न हूंदो आहे। शागिर्द या कारकुन सामान सां भरियल हिकु अहिड़ो थाम या दॿो हुजे थो जेको ज़रूरत वक़्तु उहो ई हारींदो या ॿोलींदो आहे जेको सेखारींदड़ या उस्ताद तरफ़ां उन जे पेट में या दिमाग़ में विधो वेंदो आहे, पर वटि पंहिंजे ज़हन ऐं सोच जो मवाद मौजूदु न हूंदो आहे। तंहिं करे अहिड़ो इंसान फितरत, समाज, इंसान ऐं इंसानी शऊर बाबति पंहिंजे ज़हन मुताबिक़ का बि तख़लीक़ी या तनक़ीदी राय न रखंदो आहे, बल्कि उहो हिकु अहिड़ो दॿो या टेप रिकॉर्डर हूंदो आहे जंहिंजो जॾहिं बटण दॿाइबो आहे त बिना सोच ऐं सम्झ जे कंप्यूटर वांगुरु ॻोल्हण ऐं वॼणु लॻंदो आहे ऐं जिते ऐं जॾहिं इहो भरियल मवाद पूरो थी वेंदो आहे त चुप थी वेंदो आहे, छो त जो कुझु संदसि पेट यानी दिमाग़ में भरियल हूंदो आहे सो निकिरी वेंदो आहे ऐं पोइ हू हिकु अहिड़ो ख़ाली खोखो थी पवंदो आहे जेको वॼाइण सां ठली डां डां पियो कंदो आहे पर को बि सुरीलो या तख़लीक़ी आवाज़ न कढंदो आहे। अहिड़ो ज़हन मुंझियल या सुंढ थियल हूंदो आहे, उन करे नई दुनिया लाइ नओं फ़िक्र ॾेई न सघंदो आहे, बल्कि इहो हिकु सखणो ढांढो हूंदो आहे जेको रुॻो भां भां कंदो ऐं वॼंदो रहंदो आहे। पर इनक़लाबी तालीम ऐं ॼाण जी दुनिया में सखणनि दॿनि ऐं वॼंदड़ ॼाड़ी बाज़ ढांढनि जे बजाए
जेसी ताईं सुरतार वारा ऐं इल्म ऐं फ़िक्र वारा इंसान पैदा न कबा तेसी मौजूद जदीद दुनिया जी तारीख़ी तक़ाज़ाउनि खे पूरो करे न सघंदो। जॾहिं त जामिद तालीम जे ज़रिए न तख़लीक़ी ज़हन पैदा थी सघंदा, न सही इनकलाबी इंसान पैदा थी सघंदा, ऐं न दानिश्वर न मुफ़क्किर ऐं न साइंसदान पैदा थी सघंदा, बल्कि रुगो रोबोट क़िस्म जा बेसमैन पैदा थींदा रहंदा जेका इनकलाबी तालीम ऐं ॼाण जी दुनिया में इंसान ज़ात जी वॾे में वॾी तौहीन आहे, छाकाणि त अहिड़ीअ तरह इंसान खे इंसान मां पहिराए हैवान जी हैसियत ॾिनी वञे थी ऐं समाज मां इंसाननि जे बजाए बूता ऐं रोबोट पैदा करण जी कोशिशि कई वञे थी, जिन खे न पंहिंजो को तख़लीक़ी ज़हन हूंदो आहे, न वरी साञ बंदि शऊर हूंदो आहे, बल्कि समाज मां अहिड़ा हिकिड़ा ग़ुलाम ज़हन जानवर पैदा थींदा रहंदा आहिनि जिन खे नक में नाकेली विझी ऐं चबुक हणी हलाइबो आहे त हलंदा आहिनि, न त पंहिंजी सोच ऐं इरादे सां कंहिं कम या अमल जे लाइक़ु न हूंदा आहिनि। इहो उन करे ईअं आहे जो मुफ़ादनि सां भरियल समाजी निज़ाम खे अहिड़नि ई रोबोटनि ऐं मोगन माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे जेके बिना पंहिंजी सोच ऐं इरादे जे रुगो इशारनि ते हलंदा आहिनि ऐं जेके बिना चूं चरां जे हिन महकूमाना ग़ुलामाना समाजी निज़ाम जे जियापे ऐं उन जी भलाई लाइ इस्तेमालु थियण वारा औज़ार हूंदा आहिनि, छाकाणि त क़ौमी ऐं समाजी ग़ुलामीअ जे निज़ाम जा रखवाल रहज़न इहो कॾहिं बि न चाहींदा आहिनि त तालीमी निज़ाम मां तालीम ऐं ॼाण जा अहिड़ा माहिर ऐं ॼाणू माण्हू पैदा थियनि जेके संदन कुदन करतूतनि जी ॼाण रखंदा हुजनि ऐं उन बारे में खाउन जवाब तलबे सघनि या को पुछाणो ई करे सघनि ऐं खेनि हिकु हंधि सुख सां विहण न ॾियनि। इहो ई सबबु आहे जो उन्हनि पंहिंजी हाकिमियत पसंदि मुफ़ादनि जे बचाव में तालीम ऐं ॼाण जो अहिड़ो ॼार विछायो आहे जेको सिर्फ़ु संदन मुफ़ादनि जे बचाव में आहे। उन जे उतड़ इनकलाबी ऐं क़ौमी कारकुननि खे तालीम ऐं ॼाण जो अहिड़ो ॼार विछाइणो आहे जेको सिखण ऐं सेखारण वारे साइंसी उसूल ते ॿधल हुजे, यानी तालीम अहिड़े तरीक़े सां ॾिजे जो जिन खे इल्मु सेखारिजे तिन खां इल्मु पिराए बि सघिजे। इहो ई असल में तालीम जो हक़ीक़ी साइंसी तरीक़ो आहे जंहिं ते ई इनकलाबी तंज़ीम ऐं उन जे कारकुननि खे वधि में वधि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। नंबर 2, तालीम जो ताईद पसंदि नज़रियो या तरीक़ो। मौजूदा क़ौमी ऐं समाजी महकूमीअ जे निज़ाम में तालीम जी ताईद पसंदि तरीक़े तहत इल्मु सेखारींदड़ या उस्ताद समाजी महकूमी जे निज़ाम में तालीम जी ताईद पसंदि तरीक़े तहत इल्मु सेखारींदड़ ॼाण खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झे थो ऐं पाण खे इल्म ऐं ॼाण जो मालिक सम्झे थो ऐं सिखंदड़ शागिर्द या कारकुन उहो इल्म ऐं ॼाण उन खां यानी उस्ताद खां घुरी वठी सघे थो, पर इहो उन मिल्कियत जो मालिक तेसीं थी नथो सघे जेसीं इहो पाण उन वांगुरु इल्म ऐं ॼाण जो मालिक या धणी थी नथो सघे। तालीम जो इहो ताईद पसंदि तरीक़ो असल में हाकिमियत पसंदि ज़ाती मिल्कियत वारे समाजी निज़ाम जी पैदावार आहे जंहिं मुताबिक़ इल्म जो सेखारींदड़ ॼाण जो ॾींदड़ उस्ताद आहे ऐं इल्म ऐं ॼाण जो सिखंदड़ या सिख्या वठंदड़ शागिर्द ऐं कारकुन आहे। मतिलबु त ॼाणू ऐं ॾाहो उहो हूंदो आहे जो पंहिंजी दरियादरीअ सां इल्म ऐं ॼाण जी ख़िरात कंदो आहे, ॿिया वरी घुरंदड़ ऐं पिनंदड़ जी हैसियत में इल्मु हासिलु करण लाइ इल्म ऐं ॼाण जी ॼाणूअ जे अॻियां हथ टंगियो बीठा हूंदा आहिनि। इहो तसवुरु असल में फैज़दारी समाजी शऊर जी पैदावार आहे जेको महकूमाना समाजी निज़ाम जे उस्ताद जी फितरत थी वियो आहे ऐं उन्हनि जे ज़हन ऐं शऊर में वेही वियो आहे, जंहिं तहत उहे पाण खे इल्म ऐं ॼाण जा ऐं ॿिए हर क़िस्म जी तरबियत ऐं सिख्या जा वाली ऐं वारिस सम्झनि था ऐं तालीम पाईंदड़नि ऐं सिखंदड़नि खे फैज़ वठंदड़ मुरीद ऐं पंहिंजो दस्त नगर या ईजू सम्झनि था। नतीजे में इहे इल्म ऐं ॼाण जा उस्ताद ऐं आलिम पाण खे तालीम वठंदड़नि लाइ एहसान ऐं थोरो कंदड़ या फैज़ विराईंदड़ सम्झनि था ऐं तालीम पिराईंदड़ शागिर्द या कारकुन पाण खे एहसानमंद ऐं फैज़ वठंदड़ मुरीद जी हैसियत इख्तियार करे बचनि था। तंहिं करे शागिर्द ऐं कारकुन हिकिड़ा अहिड़ा बेअमल इंसान थी पवनि था जेके सेखारींदड़ खां सवाइ अंधा थी पवंदा आहिनि ऐं इल्मु सेखारींदड़ अहिड़ी लठ हूंदी आहे जंहिंजे खसिजी वञण या हथ में न हुजण करे हलण खां ई हलाक थी पवंदा आहिनि ऐं ऊंदहि में हथोराणियूं ॾींदा रहंदा आहिनि। खेनि का वाह या वाट नज़र न ईंदी आहे त आख़िर खेनि छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, केॾांहुं वञिणो आहे या कहिड़ी राह सां लॻणो आहे।
इहो ई सबबु आहे जो अहिड़ा शागिर्द या कारकुन इल्मु पढ़ण ऐं ॼाण हासिल करण जे बावजूदु दुनिया खे, समाज खे, इंसान खे, इंसानी सोच ऐं सम्झ खे वेंदे पंहिंजो पाण खे सम्झी न सघंदा आहिनि ऐं उन्हनि जी परख ऐं परूड़ रखंदा ऐं न ई उन जी परख ऐं परूड़ रखंदा आहिनि। खेनि का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त इल्मु सेखारींदड़ खेनि छो सेखारियो आहे, उन खे उहे पंहिंजे मुंहुं, पंहिंजे सिर, पंहिंजी सोच, सम्झ ऐं शौर मुताबिक़ कीअं कहिड़ी तरह कमाए सघनि था, या उन इल्म ऐं ॼाण खे कहिड़ी रीति कीअं अॻिते वधाए सघनि था। इल्म ऐं ॼाण जो इहो ताईद पसंदि तरीक़ो शागिर्द ऐं कारकुन जे ज़हन खे लूलो, लंगड़ो ऐं मुटो करे छॾींदो आहे ऐं शागिर्दनि ऐं कारकुननि जूं तख़लीक़ी ऐं तनक़ीदी सलाहियतूं मारे छॾींदो आहे। क़ौमी ऐं तबक़ाती ग़ुलामीअ जे निज़ाम जे समाजी शौर वारी तालीम हिकिड़नि घड़ियल ठहियल ऐं तइ थियल फार्मूलनि तहत उस्तादनि तरफ़ां शागिर्दनि खे मिलंदी आहे ऐं इहा तालीम उन ई निज़ाम जे जापे ऐं उन जे बचाव लाइ ॾिनी वेंदी आहे। अहिड़ी तालीम ऐं ॼाण इंसान खां संदसि सोच ऐं सम्झ कसे खेसि कंहिं ॿिए ओपरे ज़हन जे ताबे करे छॾींदी आहे। उन करे शागिर्द ऐं कारकुन खां जीअं ई उस्ताद परे थींदो आहे तीअं संदसि हर क़िस्म जी तख़लीक़ी ऐं तनक़ीदी सलाहियत मरी वेंदी आहे ऐं संदसि ज़हन मुकमिल तौरु मफ़लूज थी वेंदो आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का सिजणहार सघ न रहंदी आहे ऐं इहो उन्हनि इशारनि जो मोहताज हूंदो आहे जेके क़ौमी ऐं तबक़ाती ग़ुलामी जे निज़ाम जा रखवाल खेसि पंहिंजनि मुफ़ादनि लाइ ॾियणु चाहींदा आहिनि। अहिड़े तालीमी निज़ाम जे स्कूल, कॉलेज या यूनिवर्सिटी मां शागिर्द उन ई करे पढ़ी निकिरंदो आहे त जीअं इहो उन ई ग़ुलामीअ जे समाजी निज़ाम जे जापे वारनि थंभनि ऐं थूणनि खे अञा वधीक कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां टेक ॾेई बीहारे सघे थो या सहारो ॾेई सघे थो, या उनखे कुझु वक़्त लाइ जीअं जो तीअं क़ाइमु रखण में पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो। अहिड़ी तरह हिकु नओं इंसानु हिन सुरे खाधल समाजी निज़ाम जी भित खे वधीक जॾहिं करण जे बदिरां रहंदो उनखे लेखपा पोतियूं ॾींदो रहंदो आहे ऐं तारीख़ जे उॻिते रुख जे वहकिरे में वहंदो रहंदो आहे त जीअं इहा घुरंदड़ समाजी निज़ाम जी भित कुझु वक़्त लाइ अञा मज़लूम क़ौमुनि ऐं महकूम तबक़नि खे परमारी क़ुवतुनि जी ग़ुलामी में सोभो रखी सघे, जेके ॾींहों ॾींहुं संदनि रत चूसींदियूं ऐं मांस पटींदियूं ऐं खेनि सखणनि हॾाऊं पिंजरनि में तब्दील कंदियूं रहंदियूं आहिनि। नंबर 3 ऐं आख़िरी, तालीम जो तहकुम पसंदि तरीक़ो। तालीम जो तहकुम पसंदि तरीक़ो ग़ुलामी जे निज़ाम जे समाजी शऊर जी पैदावार आहे। उन करे अहिड़ो इल्मु ऐं ॼाण बुनियादी तौरु ग़ुलामीअ जे निज़ाम जे बचाव ऐं जापे लाइ ॾिनी वेंदी आहे जेका हाकिमियत पसंदि तसवर ते ॿधल हूंदी आहे। हिन तालीमी निज़ाम तहत शागिर्द लाइ उस्ताद जो तसवर कंहिं हाकिम खां घटि न हूंदो आहे ऐं शागिर्द पंहिंजे उन ई हाकिम यानी उस्ताद खां रुॻो डिॼंदो ऐं कंबंदो रहंदो आहे ऐं पढ़ंदो बि रुॻो उन करे आहे जो उस्ताद खां डप वारे माहौल में रहंदो आहे। पर इहो आज़ाद फ़िज़ा में ऐं तख़लीक़ी ज़हन पटांदड़ पंहिंजी मर्ज़ीअ सां तालीम हासिल न कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼोका स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं जेल खाननि जा ॾेख ॾींदा आहिनि जिते शागिर्द उस्तादनि खां तालीम डप ऐं ख़ौफ़ जे माहौल में वठंदा आहिनि। ॿी सूरत में खेनि स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटीअ सां ॿी का बि दिलचस्पी न हूंदी आहे, बल्कि उहे तालीमी इदारनि खां सदाईं छिड़कंदा ऐं भॼंदा रहंदा आहिनि। उन ई लिहाज़ खां हिन ॾाढ वहीने समाजी निज़ाम जे तालीमी इदारनि में शागिर्दनि खे तालीम उस्तादनि ऐं आलिम बनाइण लाइ न पर समाज जे गाॾी गेलींदड़ ॻोपनि खे पैदा करण लाइ ॾिनी वेंदी आहे। उहे हिकिड़ा अहिड़ा इंसानी सूरत में ॻोप या ढोर हूंदा आहिनि जेके इस्तेहसाली ऐं इस्तेमारी क़ुवतुनि जा चहिबुक सही बि सघंदा आहिनि त संदनि मुफ़ादनि जा बार बरदार बि थी सघंदा आहिनि त जीअं उन्हनि जा फोरू मुफ़ाद जीअं जो तीअं सदाईं लाइ मुहाफ़िज़त में रही सघनि, जंहिं लाइ उहे परमारी क़ुवतूं पंहिंजनि मुस्तक़िल मुफ़ादनि जी रखवालीअ लाइ स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि मां हिकिड़े क़िस्म जा जानवरनुमा पोठे ॾांद पैदा कंदियूं रहंदियूं आहिनि जेके पंहिंजनि मालिकनि जी मर्ज़ी मुताबिक़ ऐं उन्हनि जी राज़पे लाइ इल्मु हासिल कंदा आहिनि त जीअं वक़्तु अचण ते इस्तेहसाली ऐं इस्तेमारी क़ुवतुनि जे मुफ़ादनि लाइ अमली हथियार तौरु कतब अची सघनि ऐं पंहिंजूं समूरियूं अमली ऐं शऊरी सरगर्मियूं ऐं सलाहियतूं
पंहिंजनि अज़ली दुश्मननि लाइ सर्फ करे सघनि ऐं पाण पंहिंजे लाइ ऐं पंहिंजनि हक़नि लाइ ऐं पाण जहिड़नि ॿियनि इंसाननि जे हक़नि लाइ सही सम्झ ऐं सोच खां गाफ़िल रहनि, पर रुॻो गोपनि वांगुरु या जानवरनि वांगुरु नार जे हिक ई पुड़ ते चाबुकनि जे सटके ते फिरंदा वहंदा ऐं कमाईंदा रहनि ऐं वधीक ॻाल्हाए ॻोल्हाए या पुछी न सघनि, बल्कि मिसकीन ऐं माठीणा थी इहो सभु कुझु सहंदा ऐं कंदा रहनि जेको संदनि आका ऐं हाकिम चाहींदा हुजनि। अञा ई वधीक उन्हनि ऐं उन्हनि जे पोयरनि लाइ संदनि सवे किरोणे सखावतुनि फयाज़िन ऐं ॾातारियत जा गीत ॻाईंदा ऐं ठगियूं हणंदा रहनि ऐं ॿियनि पाण जहिड़नि इंसाननि खे उन लाइ तयारु कंदा रहनि। जेके माण्हू ॿियनि जी ॻाल्हि ॿुधणु न चाहींदा आहिनि, रुॻो पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदा आहिनि, जेको माण्हू ॿियनि जी ॻाल्हि खे कूड़ ऐं पंहिंजी ॻाल्हि खे सही ऐं सच सम्झंदा आहिनि, से दरअसल हाकिमियत पसंदि तालीमी तसवर जा क़ाइल आहिनि, जेका संदन फितरत थी वई आहे ऐं उहा फितरत हाकिमियत पसंदि समाजी शऊर जी पैदावार आहे। इनकलाबी माण्हुनि मां बि केतिरा ई कारकुन हिन हाकिमियत पसंदि समाजी शऊर जा शिकार हूंदा आहिनि, तंहिं करे उहे माण्हू ॿियनि जी ॻाल्हि रुॻो ॿुधण लाइ बि तयारु न हूंदा आहिनि, छाकाणि त अहिड़ी तरह संदन कमज़ोर मौक़ुफ़ जा चापुड़ लहणु लॻंदा आहिनि ऐं उन करे उहे हिकदमि ॻाल्हि खे वट ॾेई फेराए या लवाए ॿी ॻाल्हि करणु लॻंदा आहिनि या को बहानो बणाए जान छॾाईंदा आहिनि, त जीअं मतां बहस ऐं दलील में संदन ज़हन में वेठल सच जंहिंखे उहे ग़लति फहमीअ मां सच सम्झी वेहंदा आहिनि किथे खुटी न पवे या कूड़ न साबित थी पए ऐं संदन नाम नियाज़ सच कच में बदिलजी न वञे। ॾिठो वियो आहे त केतिरा ई अहिड़ा माण्हू ऐं या सियासी कारकुन जिन वटि हक़ीक़ी सगारी फ़िक्र जी घटिताई हूंदी आहे, से पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव भाॼ में मुमकिन सम्झंदा आहिनि। अहिड़ा माण्हू उन ई कचहरीअ मां उथी हलिया वेंदा आहिनि या वेंदा आहिनि त मुनाफ़िक़ाना नमूने अणवणंदड़ ॻाल्हि जी ऐं ख़्याल जी तस्दीक वेठा कंदा आहिनि या वरी माॻई बेदिलो थी चुप करे वेहंदा आहिनि, जीअं त वटनि उन ई अणवणंदड़ ॻाल्हि या ख़्याल जी मोट ॾियण लाइ को मौसर ऐं सगारो दलील न हूंदो आहे। उन करे पंहिंजे ज़हन जे चौधारी कटरपुणे जो कोट चाढ़े छॾींदा आहिनि ऐं संदन नज़राती मौक़िफ़ सां जेका ॻाल्हि या जेको दलील ज़ोरदार नमूने टकर खाईंदो आहे उनखे या ॿुधण खां लहिराईंदा आहिनि या जे लाचार ॿुधणो पवंदो आहे त पंहिंजी अना जे ज़िद तां लहण जी न कंदा आहिनि। इहे अहिड़ी तरह पंहिंजी बेइज़ती सम्झंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त रुॻो इहो हू ई अकेला आकिल बालिग़ ऐं अकुल जा अकाबिर आहिनि, ॿिया सभु संदन ॾाढो जाहिल ऐं अणॼाण आहिनि, तंहिं करे पंहिंजी ज़ाती ॼाण खे सोभो करण जी कोशिशि कंदा आहिनि। आख़िरी नंबर चौथों, तालिम जे इल्म ऐं अमल जे एके जो तरीक़ो। इल्म ऐं अमल जो पाण में अहिड़ो ई लाॻापो ऐं ॻंढापो आहे जहिड़ो समाज ऐं शऊर जो या इंसान ऐं अकुल जो लाॻापो आहे। अकुल खां सवाइ इंसान अंधो ऐं ढोर जे मिसाल आहे ऐं इंसान खां सवाइ अमल खां सवाइ अकुल जी का बि अहमियत कान आहे। ईअं समाज खां सवाइ शऊर जनम वठी नथो सघे ऐं शऊर खां सवाइ समाज इंसानी समाज थी नथो सघे। अहिड़ी तरह इल्म खां सवाइ अमल करणु थाफोड़ण जे बराबरि आहे ऐं अमल खां सवाइ इल्मु सिखणु ॼाड़ी ऐं बक आहे, पर इल्मु ऐं अमल जो ॻंढापो ऐं सुबंध हिक ॿिए जी क़ुवत ऐं सघ वधाईंदो आहे। अमल जॾहिं बि इल्म खां वांझिबो आहे तॾहिं उहो सिर्फ़ु सखणा थाफोड़ा थी पवंदो आहे ऐं इल्मु जॾहिं अमल खां कटिबो आहे तॾहिं उहो रुॻो सखणी ॼाड़ी ऐं बक थी पवंदो आहे। अहिड़ी सूरत में उन्हनि ॿिन्ही जे विच वारा तज़ाद ऐं इख़्तिलाफ़ हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची दुश्मनी जी शिकिल में ज़ाहिर थींदा आहिनि, जंहिं करे हिकिड़े पासे सिर्फ़ु सखणा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके सखणी ढांढे वांगुरु वॼंदा रहंदा आहिनि, ॿिए पासे सखणो अमल ऐं बेसाही सरगर्मी हूंदी आहे बग़ैर नतीजे, जेका पंहिंजे मुंहुं मुहाड़ रुॻो हिकिड़े क़िस्म जी सखणी गुलोड़ थी पवंदी आहे जंहिं मां को बि खड़तेल निकिरी न सघंदो आहे। जॾहिं बि कंहिं समाज या पार्टी में अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी आहे तॾहिं उहो समाज ऐं पार्टी मुअल ऐं पीसती ऐं बेसाही बणिजी मौत जे मुंहं में वञणु शुरू कंदी आहे, छाकाणि त इंसानी ज़िंदगी बेअमल लफ़ाज़ीअ ऐं सोच खां वांझल सरगर्मीअ जे ज़रिए कॾहिं बि ज़िंदा रही न सघंदी आहे, बल्कि समाज ऐं इंसान जी ज़िंदगीअ जे जापे लाइ सचे अमल खे इल्म सां ऐं सचे इल्म खे अमल सां सलाहजणु न रुॻो हिक ॿिए जे लाइ पर इंसानी समाज जी मदद ऐं सहायता लाइ इंतिहाई ज़रूरी ऐं लाज़मी आहे।